जी बिल्कुल नाज़रीन, ज़राइत के हवाले से मशहूर एशिया की सब का वही मिर्च मंडी की हैसियत रखंदड़ तालके कुनरी में इन वक्त हज़ार एकड़न ते जेका मिर्चन की पोखाई थी है। मिर्चन की पोखाई तो थी है पर गर्मी की शिद्दत तमाम घनी हुअण जे करे जेका बरसातूं न पवण जाली गैर मयारी दवान के विक्रे सरेआम विक्रे सबब मिर्चन की जेका पोखाई है वह बेहतर न थी सकी है। इन हवाले से असां कुनरी आबादगारन आर्यन ज़राई माहिरीन से ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवन कहिड़ा कारण जो मिर्च इन वक्त अड़ो सूकेड़े जो शिकार थी विया आहिनि। असल में मुझे भाउ है इन वक्त जो गर्मी टेम्परेचर तव्हां ॾिसो पिया इन में मिर्चन की सूरत हाल सर्वाइव करण ॾाढो मुश्किल है। असांजे टेल जा एरियाज़ आहिनि ऐं हिते बासर माण्हू वाटर पार्क टोड़े हेठि जेके टेल जूं शाखूं आहिनि उते पाणी कोन थो पहुचे। इन जे लाइ असांजी गुज़ारिश है त हुकूमत इन लाइ जेके पाणी चोरी ऐं पाणी जा जेके वाटर टुटनि था इन्हनि खे रोकथाम करे ऐं ॿी त कुदरती जेको सिस्टम आहे हिन टाइम महीने में बारिशूं पइजी वेंदियूं, अञा ताईं बारिशूं कोन पइजी वियूं आहिनि। अंदाज़ो इहो लॻे पियो त हिन साल जेको मिर्च जी आबादी जेका क्रॉप लहंदी सा इलाही घटि लहंदी। भाईजान 15 पानी है, वो भी पानी कम आ रहा है हमारे पास। जो फसल के पिछले साल से कम पैदावार है और अच्छी क्वालिटी की दवाई भी नहीं मिल रही, पानी भी कम मिल रहा है, तो अब ज़िम्मेदार भाई किधर जाएंगे? आप बारिशें वगैरह बारिशें भी नहीं हो रही अपने पास। अच्छा, तो आप कुछ ना कुछ तो आप भी कुछ करके देना हमारे को, पानी तो बढ़ा के देना आप। मिर्चन जी सूरत हाल तमाम ख़राब है। मिर्च तो मना उते पुड़ियन ते लिखल होंदो है तो मना 33 का मना 34 सेंटीग्रेड है। अगर इतने 33 का 34 सेंटीग्रेड तो गर्मी जो पद होंदो है वो भी मना मिर्च मना सही कोन हुजे। बिज में 2 नंबरी है ऐं बिज की पुड़ी जेका है तमाम महंगी थी वही है। अगे होंदी 800 850 900 रुपए जी, हींअर है बिज जा रेट भी हाई थी विया आहिनि। मना 1800 का 2000 रुपए ताईं पुड़ी है ऐं ज़मींदार वीचारो मना कुसजे पियो, हारी में कुसजे पियो। जेके नुमाइंदा आहिनि बिज जा उहे कमाइनि पिया। तैयार थियनि कोन था, पानी लगे कोन तो सही, न को दवाऊं सही लगन थियूं। असीं तो गुड कटे कटे मरी विया, न को बरसात थिए थी, ना तो बरसात थिए तो अञा मिर्च थियनि। पानी भी कोन आहे एतिरो, पानी अचे तो 15 ॾींहंनि खां पोइ हू भी मिर्च तर तर में लगे तो, फुल लगे कोन तो। ऐं बीमारियूं मिर्चनि में मूड़ वग़ैरह आहे ऐं एॾो ई आहे। बरसातूं पवनि कोन थियूं, बनी तमामु माना सोकड़े में आहे, पानी भी घटि अचे थो, एकियूं पानी अचे थो। भाण जेको आहे सो भी माना सही नमूने जेको अॻे ईंदो उहो भाण कोन थो अचे। हींअर भाण आहे उन्हनि में भी फ़र्क़ु आहे, ॿिज में फ़र्क़ु आहे। अदा पानी घटि आहे, दवाऊं 2 नंबर आहिनि, भाण मज़े वारो कोन्हे, 2 नंबर मिले थो। ऐं बरसातूं पयूं कोन्हे, गर्माश जाम आहे, उनजे करे मिर्च थिया कोन्हे। किथे किथे दाणो आहे, मिर्चनि जो हाल कोन्हे, फसल कोन्हे मज़ो अहिड़ो। नुक़सान आहे जाम, इनमें फसल मिर्च जाम अध खां वधीक सड़ी विया आहिनि। जी बिल्कुल नाज़रीन, तव्हां कुनरी आबादगारन हारियन जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त गुज़िरियल साल हिन टाइम जेका बरसातूं सुठियूं पवंदियूं हुयूं त जेका असांजा मिर्च जो फसल है उहो सुठो तैयार थींदो, पर हिन साल बरसातूं घटि पवण करे हिकु त पाणी जी जेका विरासत है उहा बहितर न आहे। 15 जेको वाराबंदी 15 वाराबंदी है, उनजे करे मिर्चनि खे पाणी भी सही नथो मिले। गर्मी जी शिद्दत जेका है उहा तमामु घणी है। मिर्च जेके आहिनि उहे गर्मी शिद्दत ऐं उनकी कुवत बर्दाश्त नथी करे ऐं जेके आबादगार आहिनि उन्हनि जी वधीक बेचैनी है ऐं परेशानियूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि। कैमरामैन अशोक मेघवार सां गॾु अनिल कुमार मकवाणा, टाइम न्यूज़ कुनरी।